सुजागबा तहरीक जे नंढड़े अब्दुल मलिक चांडियो के सचो कजे त पाण अचने तकरीर कन। सुजागबा तहरीक जो नंढड़ो अब्दुल मलिक चांडियो। तू पहाड़न जेडो मानू तू जी तकते ना है पुजाने तो के कोई सरहद ना है तुझे अंदर दुनिया समाए तो दुश्मन के भी झुकायो हो हर का रात गवाही देती तो चांडो की के चायो हो। इन अजीम आलिशान जलसे में वेचार अवामी तहरीक जा अगवाणो कारकुनो ऐं सिंधाणी तहरीक जूं भेनरूं नौजवानो सियासी समाजी अगवाणो ऐं महिमानो जे सिंध जे मुंहिंजो क़ाइद रसूल बख्श पली जो हिकु जज़्बे जो नारो आहे जे हर दौर जे जाबिर ऐं आमिर हुक्मराननि खे ललकारनि जो जॾहिं मुशरफ जो कारी दौर हो त फिकर रसूल बख्श पली जो जे मुशरफ जे अखियुनि में अखियूं विझी ललकार करे चयो हो त मुशरफ तो हिन मुल्क ऐं मुल्क में रहंदड़ माण्हुनि जो गद्दार आहीं। जॾहिं मुशरफ चयो त आऊं कालाबाग डैम ठाहींदुसि त फिकर रसूल बख्श पली जो जे लखे सिंधी हारी सिंधी माण्हुनि खे गॾु करे हिकु अज़ीम आलीशान जलसो कयो ऐं नारो हयो हो त मुशरफ वाज़े कर ऐलान डैम खपे या पाकिस्तान। जॾहिं मार्शलान जो दौर हो तॾहिं ॿ माण्हू न ॻाल्हाए सघंदा हुआ ऐं रावकी में पली जे साहब ऐं फाज़िल लखे सिंधी हारी सिंधी माण्हुनि खे गॾु करे अज़ीम आलीशान जलसो कयो ऐं तारीख़ गवाही आहे त मुल्क जे आमिरनि ऐं जाबिरनि जो निरो हराम करे छॾियूं। बेरियते हर वार करे तो दारन के ही धार करे तो लोटियन ता दुख लाहिण वारो पंहिंजन जो ही पंहिंजो आ अटल नहीं अदो चाहो पली जो कौमी कायद वाह पली जो साहब नरगो हारन ऐं मजदूरन जी ॻाल्हि कई पर हिन समाज में जंहिंखे बि कमज़ोर ऐं मनूसी ऐं सभिनी मोहबतनि जी सभिनी मुसीबतनि जी जड़ हुई यानी औरत खे चयो वेंदो उन कमज़ोरी औरत खे वरी जे सां मुंज़म करे हिकु अहिड़ी सघ ॾिनी जो जॾहिं सिंधाणी तहरीक रोड ते निकिरंदी आहे त पंहिंजी धरती ऐं पंहिंजे वसीलनि लाइ निकिरंदी आहे त हुक्मराननि ऐं उन्हनि जे दलालनि जो निरो आराम करे छॾींदियूं। अॼु बि वॾेरनि पीपलनि मीरनि ऐं नायल हुक्मराननि सभ खां वॾो ख़तरो पंहिंजी सिंधाणी तहरीक ऐं अवामी तहरीक खे सम्झनि था। पली जे साहब जो नज़रो असांजे दिलनि ऐं ज़हन में ज़िंदा आहे। जेसिताईं हिन धरतीअ ते सिंधाणी तहरीक ऐं अवामी तहरीक आहे तेसिताईं हिन धरतीअ ते जेको बि वार थींदो उनजो सभ खां पहिरियों मुक़ाबिलो असीं अवामी तहरीक जा ॿाहिरि ऐं सिंधाणी तहरीक जूं भेनरूं ऐं सिंधाबाद तहरीक जा नंढड़ा ॿार कंदा। असांखे फिक्र आहे असां हिन दौर जे ॾाई मोहतरम रसूल बख्श पली जे साहब जा वाइलंदा आहियूं। उन्या थरनि में बुखिया भरनि कंदा न साथी सुठा घरनि में कंदा जीअण लाइ जतन वतन था उहे असां मां जीअं सिंध जीअं पली जो। जिंदाबाद। डॉक्टर रसूल बख्श पली